सूरह बकरा जे 15 रुकू जो तर्जुमो ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए याकूब जी औलाद, मुझो एहसान याद करियो जेको मूं अव्हां ते कयो, ऐं उहो जो मूं अव्हां खे उन ज़माने जे मिड़नी माण्हुनि ते फज़ीलत ॾिनी, ऐं उन ॾींहं खां ॾिजो जो जंहिं ॾींहुं को बि शख़्स ॿिए जो बदिलो न थींदो ऐं न कंहिंखां कुझु वठी छॾियो वेंदो, ऐं न उन काफ़र खे का सिफ़ारिश नफ़ो ॾींदी ऐं न उन जी मदद थींदी। ऐं जॾहिं इब्राहिम खे संदसि पालणहार किन ॻाल्हियुनि सां आज़मायो त उन उहे पूरियूं करे ॾेखारियूं। फरमाए, आउं तोखे माण्हुनि जो अॻुवाण करण वारो आहियां। अर्ज़ु कयई, ऐं मुंहिंजी औलाद मां बि इमाम कंदे। फरमाए, मुंहिंजो अहद ज़ालिमनि खे न पहुचंदो। ऐं यादि करियो जॾहिं असां बैतुल्लाह खे माण्हुनि जे मोटण जो माॻ ऐं अमान कयोसीं ऐं इब्राहिम जे बीहण जी जाइ खे नमाज़ पढ़ण जे लाइ मुक़ररु करे वठो। ऐं असां इब्राहिम ऐं इस्माइल खे ताक़ीद कयो त मुंहिंजे घर खे तवाफ़ कंदड़नि ऐं एतिकाफ़ वारनि ऐं रुकू ऐं सजदो कंदड़नि लाइ चङी तरह पाक करियो। ऐं जॾहिं इब्राहिम अर्ज़ु कयो त मुंहिंजा पालणहार, हिन शहर मके खे अमान वारो कर ऐं हिन जे रहंदड़नि खे क़िस्म क़िस्म जे मेवनि मां रोज़ी ॾे, उन्हनि खे जिन उन्हनि मां अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान हुजे, जिन खे उन्हनि मां अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान हुजे। फरमायई, जंहिं कुफ़ुर कयो उनखे बि थोरो दुनिया जो नफ़ो ॾींदुसि, पोइ उनखे दोज़ख जी तरफ़ मजबूर कंदुसि ऐं उहा मोटी वञण जी निहायत बुछड़ी जाइ आहे। ऐं जॾहिं इब्राहिम ऐं इस्माइल उन घर जा बुनियाद बुलंद थे कया, ही चवंदे, ए असांजा पालणहार, असां खां ही ख़िदमत क़बूल कर, बेशक तूं ई ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहीं। ए असांजा पालणहार, असांखे पंहिंजो फरमान बरदार कर ऐं असांजी औलाद मां हिकु जमात पंहिंजी फरमान बरदार कर ऐं असांखे असांजी इबादत जा क़ाइदा ॿुधाए ऐं असां ते पंहिंजी रहमत सां रुजू कर, बेशक तूं ई वॾो तौबा क़बूल कंदड़ ऐं बाछारो आहीं। ए असांजा पालणहार, उन्हनि में वॾी शान वारो रसूल उन्हनि मां ई मोकिल जेको मथनि तुंहिंजूं आयतूं पढ़े ऐं खेनि तुंहिंजो किताब ऐं पुख़्तो इल्मु सेखारे ऐं उन्हनि खे चङी तरह पाक करे, बेशक तूं ई ग़ालिब ऐं हिकमत वारो आहीं।